जी बिल्कुल, हिन टाइम असीं मौजूद आहियूं ठुल्ललॻ मुबारकपुर थाणे जे हद ॻोठ निज़ामदीन मस्तोई में। अॼु ॻोठ निज़ामदीन मस्तोई में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो आहे जंहिंमें बासर वॾेरे सिंध जे न्याणी मां हमीद सां जेको नारवा सलूक कयो आहे, सोशल मीडिया ते जेको वीडियो वायरल थियो, तव्हां जीअं ॾिठो त उन में अमा हमीदा उन बासर वॾेरे खे पंहिंजो रओ लाहे करे इलाज़ूं मिनथूं मेड़ूं पई कयूं, उन जे बावजूदि बि उन बासर वॾेरे खे रहम न आयो आहे। हिन टाइम असां अमा हमीदा मस्तोई सां गॾु मौजूदु आहियूं। उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो इन मामले जे वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। ॻाल्हि इहा आहे अबा, हिन पग पाती मुंहिंजे पुट न आहे, न मुंहिंजो मुड़ुसु आहे। ख़ादिम हुसैन, आबिद हुसैन, भाग्यो मस्तोई, अली मुराद जो पुटु। हे आया हमिलो करे राति जो असां वियासीं दाऊं कूकां कयूंसीं, पुट ॾे फ़ोन कयो, भाई छा चइबो, कसम ते मां न चयो आहे। वरी सुबुह खे आया, बंदूकां खणी आया, लठियूं खणी आया, कुहाड़ियूं खणी आया। मुंहिंजो मुड़ुसु सीनो ॾेई बीठो, मां जो पुॻा मुड़ुस खे क़ुर शरीफ़ खयमि, उन खणी पेरनि ते रखियो मोरज ते। वरी मां पोइ लाहे रखियो, मां चई न क़ुर ते मुंहिंजे पुट खे न मारे, न मुंहिंजे पुट खे मारियो, न मुंहिंजे मुड़ुस खे मारियो, ॾोह छा आहे, पाप छा आहे। अच्छा, उहो जेको निज़ामदीन वॾेरो हुयो, छाजे लाइ विढ़े छाजे लाइ पियो तव्हांजे पुटनि सां? छा इहो लाहे पियो त हिन पग बदिराई त हिन दर बदर लौस कढियो, गार कढियो। हे चए थो मूंखे क़ुर ॾे, मुंहिंजो पुटु, मुंहिंजो मुड़ुसु, असां न निज़ामदीन खे आहियूं, न निज़ामदीन खे पुटनि खे, न भाइटनि खे, न भाउ खे, न जिंद खे। बाक़ी हिकिड़ो ई त कुतो हुयो पग में, त उहो कुतो मुंहिंजे मुड़ुस खे रद ॻाल्हाए, त उन कुते खे ॻाल्हाए। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे? SSP जेकाबाद असांजो जॾहिं मुड़ुसु मुंहिंजो अचे, मुंहिंजो पुटु अचे, उन्हनि खां छुटंदी इंसाफ़ करे। मां ग़रीबी, मां मिसकीन, मां क़ुर खयमि, पोतियूं मेड़ कयमि, मां चाहींदा ते मूंखे माफ़ु कयो। मुंहिंजो 3 ॾींहं मां पंहिंजे पुट खे कढियमि, मारींदासीं, जंघा भाईंदासीं, बंदूक हणंदासीं, लॾ असांजा ठेठकर बंदि करे पियो, असांजा दग बंदि कयईं। जी बिल्कुलु, तव्हां मुतासिरीन अमा हमीदा मस्तोई जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उनजो चवणो त असांजे ॻोठ जो हिकिड़ो बासर भोतार आहे जंहिं पंहिंजो पग ॿधणीअ जो रस्म अदा कयो हो। उन पग ॿधणी रस्म में हुन ॻोठ जे सभिनी माण्हुनि खे दावत ॾिनो हो। असां, मुंहिंजो पुटु ऐं मुंहिंजो मुड़ुसु उन जे दावत ते न वियो, तंहिं सबबु उहो जेको निज़ामदीन मस्तोई बासर भोतार हो उहो ॾमरजी पियो हो, जंहिं सबबु हीअ ॿिए सुबुह जो अची करे कुहाड़ियूं, बंदूकूं ऐं लठियूं खणी पंहिंजे राय समेत असांजे घर ते हमलेआवर थियो आहे। मुंहिंजे पुट खे ऐं मुंहिंजे मुड़ुस खे मारे रहिया, तंहिं सबबु जेको आहे सो मां पंहिंजी पोतियूं लाहे मेड़ करे ऐं क़ुर शरीफ़ पाक किताब ॾेखारे करे पंहिंजे पुट ऐं पंहिंजे मुड़ुस जो जान बचायो आहे। मुतासिर हमीदा मस्तोई IG सिंध DIG लाड़काणा SSP जेकाबाद खां मुतालबो कयो आहे त हीअ जेको मूंसां इंसाफ़ कयो वञे। बासर वॾेरो असांखे मौतमार धमकियूं ॾेई रहियो आहे, हू असांखे क़तल करणु थो चाहे। मुतालबो कयो त IG सिंध DIG लाड़काणो SSP जेकाबाद ऐं वस वारनि इदारनि खां त असां सां इंसाफ़ कयो वञे।